जी नाज़रीन, जीअं त अॼु मेड़ ऐं राधणलग दरगाह फ़क़ीरपुर में हज़रत पीर मिठा साईं जो 53हों उर्स मुबारक वॾे अक़ीदत ऐं एतिराम सां मल्हायो वियो ऐं संदसि जे हिन सालियाने उर्स मुबारक में 2 ॾींहंनि जी थियल अज़ीम आलीशान जलसे में मुल्की ऐं गैर मुल्की लखनि जे तइदाद में अक़ीदतमंदनि समेत सियासी समाजी अॻुवाणनि ऐं नेशनल प्रेस क्लब तालका मेहड़ राधण ऐं दादू ज़िले जे मुख़्तलिफ़ प्रेस क्लबुनि खां सहाफ़ियुनि शिरकत कई। जॾहिं त हिन जलसे में जमायत इस्लाहुल मुस्लिमीन जो सरवाण पीर सजण साईं, इस्लाहुल मुस्लिमीन जी मरकज़ी सूबाई अॻुवाणनि मोहम्मद जमील अब्बासी, अज़ीज़ रहमान ताहिरी, ज़ुल्फ़कार जुड़ेजो, काज़ी मशहूद अहमद, मखदूम मोहम्मद आज़म, अब्दुल्ला खोखर समेत मुख़्तलिफ़ उलमा इकराम मन ख़िताब कयो ऐं नात ख़वाननि नात शरीफ़ पढ़िया। जॾहिं त जमायत इस्लाहुल मुस्लिमीन जे सरवाण ऐं दरगाह अल्लाह आबाद शरीफ़ जे गादी नशीन ख़वाजा मोहम्मद ताहिर अल मरूफ़ सजण साईं ख़िताब कंदे चयो त क़बीलाई झेड़नि ऐं फ़सादनि सबबि नसुल जा नसुल तबाह थी विया आहिनि। कोर्टुनि ऐं थाणनि में सालनि जा साल लॻी विया आहिनि, पर उन बावजूदु खूनरेज़ी ऐं नफ़रतूं ख़तमु न थी सघियूं आहिनि। अमन वारी धरतीअ ते अहिड़ा वाक़िआ हाणे ख़तमु थियणु घुरिजनि। साईं जन पंहिंजे ख़िताब में लखनि जे तइदाद में इज्तिमा जे शिरकत कंदड़ माण्हुनि खे इहो ई दर्स ॾिनो ऐं चयो त पंहिंजे घर में मोहबत पैदा कयो, तइलीम जी बहितरी आणियो, पंहिंजे न्याणे पुट में फ़र्क़ु ख़तमु कयो, अमन जी धरतीअ में अमन खे जेको आहे लागू कयो। उन सां गॾोगॾु अॼु जे हिन प्रोग्राम में सालियाने इज्तिमा में सिक्योरिटी जा इंतिज़ाम पिणु सख़्तु कया विया हुया। उन सां गॾोगॾु जेकी आयल मुख़्तलिफ़ शहरनि खां जेकी गाॾियूं हुयूं उन जे लाइ पिणु बंदोबस्त जो इंतिज़ाम अलॻि कयो वियो हुयो।